अस्सलाम वालेकुम साथियों, जीअं त अॼु असीं सिंधी लेक्चरशिप जी तयारीअ लाइ टियों पेपर पेश करे रहिया आहियूं। आज़माइशी पर्चो कुल सवाल 40, तरतीब फज़ल सुमरो। सवाल नंबर पहिरियों, सामी सौदो प्रेम जो कंहिंजो किताब आहे? जवाब ताजल बेवस। सिंधी अदब में इसहाक आहंगर के बहैसियत शायर कंहिं मुतारिफ़ करायो? जवाब डॉक्टर दाऊद पोटे। शाह जो रिसालो मुंबई वारो सरकारी छापो कहिड़े साल शाया थियो? जवाब 1867। हिक नदी ब किनारा कंहिंजो नाविल आहे? जवाब सुमार शेख। सिंधी गीत जो बादशाह कंहिंखे थो चइजे? जवाब बुरदो सिंधी। सिंधी नाटक जी सदी कंहिंजो किताब आहे? जवाब मोहम्मद यूसुफ पंवर। वजूदियत ऐं सिंधी अदब कंहिंजो किताब आहे? जवाब अब्दुल वहीद जतोई। बरे सगीर जे ॿोलियुनि जो लिसानियाती जाइज़ो कंहिं तर्जुमो कयो आहे? जवाब डॉक्टर फहमीदा हुसैन। महरान रिसालो कॾहिं जारी थियो? जवाब 1955। अयात जो चंड गलियूं कहिड़े शाइरानी सिन्फ़ ते लिखियल आहे? जवाब तराइल। सिंधी ॿोलीअ जो तशरीही ग्रामर कंहिंजो किताब आहे? जवाब डॉक्टर गुलाम अली अलाना। सैयद आज़म कंहिंजो किताब आहे? सैयद आज़म कंहिंजो किताब आहे? जवाब कामरेड मोहम्मद अमीन खोसो। अदब में क़दरुनि जो सवाल जो लेखक केरु आहे? जवाब कीरत बाबाणी। ॿाराणा ॿोल कंहिंजो शहरी मजमूओ आहे? जवाब तनवीर अब्बासी। माउ जी दिल कंहिंजी कहाणी आहे? जवाब मखदूम मोहम्मद सालिह भट्टी। सतश्रीअ जा केतिरा क़िस्म आहिनि? जवाब 3। सतसुरीअ जा केतिरा क़िस्म आहिनि? जवाब 3। सुगंध कंहिंजो किताब आहे? जवाब अता हुसैन शाह मूसवी। तरक्की पसंद अदब जो पहिरियों किताब रेगिस्तानी फूल आहे। किताब जो मुरतब केरु आहे? जवाब गोबिंद माली। आईनो ऐं तस्वीर कंहिंजो किताब आहे? जवाब गुलाम रसूल कलोड़ो। सचल सरमस्त जा ससुईअ बाबति केतिरा झूलणा चयल आहिनि? जवाब 50। अहिड़ी तजनीस जंहिंमें लफ़्ज़ जी सूरत ख़ती साॻी पर माना ऐं लफ़्ज़ जी हरकत एराबूं मुख़्तलिफ़ हुजनि, कहिड़ी तजनीस चइबी? जवाब नाक़िस। ॿोलियुनि जा सरचश्मा कंहिंजो किताब आहे? जवाब डॉक्टर हैदर सिंधी। जंहिं प्रयोग में फ़इल साॻी हालत में रहे, कहिड़ो प्रयोग चइबो? जवाब भावी। तहक़ीक़ जो फ़न कंहिंजो किताब आहे? जवाब डॉक्टर गुलाम हुसैन पठान। रेहान हिरन खान कंहिंजो किताब आहे? जवाब डॉक्टर नबी बख्श खान बलोच। मिर्ज़ा कुलीज बेग जो सिंधी व्याकरण केतिरनि भाङनि ते आहे? मिर्ज़ा कुलीज बेग जो सिंधी व्याकरण केतिरनि भाङनि ते आहे? जवाब 4। ॿोलीअ जो सरिश्तो ऐं लिखावट कंहिंजो किताब आहे? जवाब डॉक्टर मुरलीधर जेटले। सचल जी मसनवी इश्कनामा खे अंग्रेज़ीअ में तर्जुमो कयो तीरथ होतचंद। शाह भिटाईअ जी हयाती कंहिंजो किताब आहे? जवाब जेठमल परसराम। उरूज़ जा उहिञाण कंहिंजो किताब आहे? जवाब अब्दुल क़यूम साहिब। कलाम करीम डॉक्टर मीर मोहम्मद निज़ामाणीअ जी तहक़ीक़ आहे।
आखूंद अब्दुर्रहीम जे जवाहरुल लुगात में निज सिंधी ॿोलीअ जे लफ़्ज़नि जूं मानाऊं फ़ारसी ॿोलीअ में ॾिनल आहिनि। काज़ी कादर जे कलाम जो उर्दू तर्जुमो नियाज़ हमायूनी कयो आहे। हबीब पब्लिकेशन जो बुनियाद शेख अब्दुल रज़ाक राज़ रखियो। सिंधीअ में पहिरियों नफ़्सियाती नाविल आसानन मामतूरा लिखियो। 4 मकाला इस्माइल उर्सानी जो किताब आहे। सामीअ ते हिकु नज़र ताज जोयो जो किताब आहे। रिसालो अदा कमर शहबाज जारी कयो। तनक़ीद निगारी ते डॉक्टर बदरुद्दीन PhD कई आहे। क्लासिकी शाइरनि जी लुगत डॉक्टर फहमीदा हुसैन लिखी। ही हो अॼोको पेपर विखवदा ग्रुप ते रखियल पुछल सवालनि जा जवाबनि सां जेको अवां दोस्तनि जे नज़र कयो। उम्मीद आहे तव्हांखे पसंदि ईंदो। जेकॾहिं अव्हांखे ही असांजी महिनत पसंदि अचे थी त ॿियनि दोस्तनि ॾांहुं बि ज़रूरु शेयर कयो त जीअं ॿिया बि कमीशन जी तयारी कंदड़ दोस्त हिन वीडियो मां लाभ हासिल करे सघनि। वॾियूं महिरबानियूं। चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करियो।